जी ॻाल्हि आहे। नंढड़ी मुंहिंजी सोशल मीडिया हलायो पे इस्तेमालु कई। जॾहिं हुन इहे शयूं ॾिठियूं, इहे माण्हुनि जा जेके खून आलू जेके लाश ॾिठईं त रोअणु शुरू कई। हिनखे अहसासु थियो त हीउ छा पियो थिए, मलीर जे अंदरि छा पियो थिए। उहा मलीर जंहिं हमेशह मोहबत जो पैगाम ॾिनो, उन मोहबत वारी मलीर में हेॾी खून ॾिसी पई थिए। त ॿिए ॾींहुं सुबुह जो मूंखे चई, अबो मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे। मूं चयो बेटा ॿुधा मूंखे ख़्वाहिश। चइबो आउं चाहियां थी हिकिड़ी रैली कढां, हिकिड़ी अमन जी रैली कढां। अमन जी रैली इन लाइ करे कढां त अॼु हे जेके नौजवान जेके योद्धा जेके शहीद थिया आहिनि, उन्हनि जे माउनि जे मथां छा गुज़रंदो हूंदो, ऐं आईंदा जेकॾहिं इहा चिड़ंग वधी वई त उन जा नतीजा वधीक छा थींदा। मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे। उन ख़्वाहिश जॾहिं मूं ॿुधायो इतबार कंदे, सभ खां पहिरीं मूं तोसां ई राब्तो कयो, पोइ ॿियनि दोस्तनि सां राब्तो कयो त मुंहिंजी नंढड़ी जी ख़्वाहिश आहे त हीअ असां हिकिड़ी रैली पुरअमन रैली कढणु चाहियूं था। ऐं इहो पैगाम खणी असां पंहिंजे नियाणियुनि था गॾु निकिता आहियूं। जेके बि ॾुखायल ख़ानदान आहे उन सां असां हमदर्दी जो इज़हार बि कयूं था, ऐं उन्हनि खे हथ ॿधी इहो बि कयूं था, बाबा इहो जेको कुझु थियो इहो सिर्फ़ु तव्हां त न थियो, मलीर जे हर माण्हू जे दिलि ॾुखारी आहे। जो मलीर जे तारीख़ जे अंदरि कॾहिं बि अहिड़ो वाक़ियो न थियो। इहो पैगाम असां खणी निकिता आहियूं त मलीर में आईंदा कोई अहिड़ो वाक़ियो न थिए। महिरबानी।